बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम जनाब, मां आहियां इंसाफ़ अली मेमन तव्हांजे मुंहिंजे सिंधी चैनल सम्झो ऐं सम्झायो सां गॾु। अॼु जनाब आऊं जंहिं टॉपिक ते ॻाल्हाईंदुसि उहो टॉपिक इहो आहे त जेकॾहिं तव्हां यूट्यूबर्स आहियो ऐं तव्हां पंहिंजे वीडियो खे बहितरीनु ख़ूबसूरती ॾियणु चाहियो था, जीअं हीअ ॾिसी सघो था हिकु बैकग्राउंड ॾेई हिकिड़ो स्टिकर जंहिंखे चऊं था टेक्स्ट स्क्रोलिंग कराइणु चाहियो था वीडियो में, त तव्हांजे चैनल जो नालो या कुझु बि जेको तव्हांजे वीडियो जे हेठि पटी में जीअं टीवी में हलंदो आहे ईअं स्क्रोल कंदो रहे, त उहो कीअं ठाहे सघो था ऐं कीअं ऐड करे सघो था। त अॼु आऊं इन बारे में तव्हांखे ॿुधाईंदुसि, ऐं जेकॾहिं तव्हां ॾिसण ऐं सम्झण ऐं चाहियो था त तव्हां मुंहिंजे वीडियो खे आख़िर ताईं ॾिसिजो ऐं मूंसां गॾु रहिजो, ऐं मुंहिंजे वीडियो खे जेकॾहिं तव्हांखे पसंदि अचे त लाइक ज़रूरु कजो। हाणे जनाब वीडियो शुरू करण खां पहिरीं हमेशह वांगुरु मुंहिंजी हिकिड़ी रिक्वेस्ट तव्हां सां आहे त जनाब ही तव्हांजो मुंहिंजो सिंधी चैनल आहे ऐं इन खे सब्सक्राइब कयो, सब्सक्राइब ज़रूरु कयो। ईअं करण सां मुंहिंजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं मूं महसूसु कयो आहे त सिंधी में तमामु घटि चैनल आहिनि, ऐं जेकॾहिं तव्हां असां सभिनी सिंधी चैनलनि जी हौसला अफ़ज़ाई कंदव त तव्हांखे तमामु घणो फ़ाइदो थींदो, छाकाणि त असां तव्हांजे लाइ नयूं शयूं आणींदासीं जेके तव्हांजे लाइ फ़ाइदेमंद हूंदियूं। हाणे सब्सक्राइब करण जे लाइ रेड कलर जो जेको सब्सक्राइब जो बटण आहे इन खे क्लिक कयो, ऐं जॾहिं इन खे क्लिक कंदव त हिकिड़ो बेल जो आइकॉन ईंदो, उन खे बि क्लिक कयो। ऐं क्लिक करण सां ईअं थींदो जो मुंहिंजी हर अचण वारी वीडियो जी नोटिफिकेशन तव्हां ताईं पहुचंदी ऐं तव्हां उन खे ॾिसी सघंदव। ऐं मुंहिंजे वीडियो खे जॾहिं हलाईंदव त उन जे कुंड ते बि हिकिड़ो सब्सक्राइब जो रेड कलर जो बटन आहे, उन खे क्लिक करे बि तव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे सघो था। ऐं ईअं तव्हांखे करण बि खपे, छाकाणि त मूं पहिरीं तव्हांखे ॿुधायो त असां डेली बेसिस ते का न का नई शइ तव्हांजे लाइ आणींदा रहंदा आहियूं जेका तव्हांजे लाइ फ़ाइदेमंद आहे, जेका कंप्यूटर जे बारे में आहे या IT जी टिप्स ऐं ट्रिक्स जे बारे में आहे या एंड्रॉइड मोबाइल जे बारे में हूंदी आहे। हाणे जनाब मुंहिंजे वीडियो खे लाइक ऐं शेयर करणु न विसारींदा, ऐं कमेंट्स में लिखो त मुंहिंजा वीडियोस तव्हांखे कीअं पिया लॻनि। जेकॾहिं को सवाल आहे त उहो बि पुछी सघो था, इंशाल्लाह मां उन जो जवाबु तव्हांखे ॾींदुसि। हाणे हलूं था वीडियो जी तरफ़। जनाब जेकॾहिं तव्हां पंहिंजे वीडियो में स्क्रोलिंग टेक्स्ट जो जेको पटी आहे उहा हलाइणु चाहियो था त कीअं हलाईंदव, अॼोको मुंहिंजो इहो टॉपिक आहे। त जनाब इहो सॼो कुझु मूं जेको कयो आहे ठाहियो आहे उहो आहे कैम्टेशिया में। त कैम्टेशिया खे खोलींदासीं। जनाब इहो ॾिसी सघो था कैम्टेशिया खुली वियो आहे। हाणे कैम्टेशिया जे बारे में तव्हांखे वधीक कुझु ॿुधाइणु ऐं चाहियां बि कोन थो, ऐं वेस्टेज ऑफ टाइम सम्झां थो, इन करे जो मुंहिंजा प्रीवियस टे वीडियो आयल आहिनि जंहिंखे जेकॾहिं तव्हां कैम्टेशिया जे बारे में ॼाणणु ऐं सम्झणु चाहियो था त उन्हनि खे ॾिसो। उन जो जेकॾहिं तव्हां चवंदा त लिंक डिस्क्रिप्शन में ॾेई छॾंदुसि, ऐं उन खे तव्हां उतां ॾिसी ऐं कैम्टेशिया खे रिव्यू करे सघो था। हाणे हलूं था वीडियो जी तरफ़। वीडियो शुरू करियूं था। वीडियो शुरू करण खां पहिरीं जंहिं वीडियो में तव्हां इहो स्क्रोलिंग टेक्स्ट लॻाइणु चाहियो था उन खे पहिरीं इंपोर्ट करे वठो। इंपोर्ट करण लाइ इंपोर्ट मीडिया आहे, इन खे क्लिक कयो त हू तव्हांखां लोकेशन पुछंदो त कहिड़ी वीडियो खे आऊं खोलियां। त उन जे लाइ ही हिकिड़ो मुंहिंजो डेस्कटॉप ते वीडियो पियो आहे, इन खे आऊं ओपन करे थो वठां ऐं इन खे एड कंदुसि टाइम लाइन में। टाइम लाइन में एड करण जे लाइ इन ते राइट क्लिक करे तव्हां एड टाइम लाइन खे क्लिक कंदो त थी वेंदो। ऐं सभिनी खां पहिरीं हिन जे ऑडियो खे साइलेंस करियां थो, छो त हिते असांखे सम्झाइणु सिर्फ़ु स्क्रोलिंग आहे। ऑडियो जेकॾहिं ऑन हो त उन थोरी डिस्टर्ब कंदो। हाणे साईं जनाब हलूं था। हाणे असां स्क्रोलिंग कीअं कंदासीं? सभिनी खां पहिरीं त असीं ॿिनि खे बैकग्राउंड ॾींदासीं। बैकग्राउंड जे लाइ ही हिकिड़ो आहे कॉल आउट जो बटण, इन खे क्लिक कंदासीं। हाणे हिन में ही एरो जो जेको बटण आहे इन खे क्लिक कंदासीं त तव्हां ॾिसी सघो था इन में मुख़्तलिफ़ शयूं आहिनि, ऐं इन में ही जेका शइ आहे सिंपल रेक्टेंगुलर, इन खे क्लिक कंदासीं त तव्हां ॾिठो ही अची वियो। हाणे हिन खे बैकग्राउंड ठाहिण जे लाइ, स्क्रोल पटी ठाहिण जे लाइ इन जी साइज़ खे थोरो इम्प्रूव कंदासीं जेतिरी असांजी स्क्रीन आहे, ऐं उन जे लाइ जेके वाइट कलर जा डॉट्स आहिनि इन्हनि ते क्लिक करे इन खे कंदासीं, ऐं जेके मथां आहे त इन जी साइज़ खे थोरो अञा नंढो कंदासीं करे, ऐं इन खे झले जिते असांखे रखिणो आहे उते रखी छॾंदासीं। सपोज़ हिते रखणु आहे। हाणे त ही जनाब तव्हांजो बैकग्राउंड त थी वियो। हाणे जेकॾहिं तव्हांखे टेक्स्ट हिन में एड करिणो आहे त उन जे लाइ
तव्हांखे छा करिणो पवंदो, हिकिड़ो एड कॉल आउट्स जे बटन खे क्लिक करे ॿियो कॉल आउट्स आणिणो पवंदो। आणण खां पोइ तव्हां हिन एरो जे बटन ते क्लिक करे ही टी जो जेको टैब आहे इन खे क्लिक कंदव त ही तव्हांजो टेक्स्ट अची वियो। टेक्स्ट जी विंडो खुली वई, इन में तव्हां कुझु बि लिखो। सपोज़ कयो मां लिखां थो वेलकम टू माय चैनल। तव्हां कुछ भी लिखी सघो था जेको तव्हां चाहियो पंहिंजे चैनल जो नालो। हाणे तव्हां ॾिसो सघो था ही स्क्रीन ते लिखी अची वियो आहे। हाणे इनखे थोरो संवारण जे लाइ पहिरीं इनखे असीं सिलेक्ट कंदासीं ऐं जेकॾहिं बोल्ड करणु चाहियो था बोल्ड करे सघो था, इटैलिक करणु चाहियो था, अंडरलाइन ॾियणु चाहियो था, इनजे ड्रॉप शेडो करणु चाहियो था, इनखे विच ते या साइड ते रखणु चाहियो था, उहो सभु कुझु करे सघो था। पर आउं इन खे पहिरीं कोशिश पंहिंजो फॉन्ट्स चेंज कंदुसि। फॉन्ट्स में तव्हां ॾिसी सघो था मुख़्तलिफ़ फॉन्ट्स मौजूदु आहिनि। इन्हनि मां कंहिंखे बि सिलेक्ट कयो। मूंखे ही फॉन्ट पसंदि आहे, इन करे आउं इनखे सिलेक्ट कयां थो। हाणे तव्हां ॾिसी सघो था ही डबल लाइन में आहे, इन जी साइज़ खे कुझु घटाइणो पवंदो। त घटाइण जे लाइ आउं हिन जी साइज़ 11 करियां थो। 11 बि तमामु घटि थी वई। 12 कयूं था। 12 में बि हिकिड़ी लाइन में आहे त 14 कयूं था। 14 में डबल में अचे पियो, इन करे असां इन जी साइज़ 12 ई कंदासीं। 12 करण खां पोइ इन जे कलर खे चेंज कंदासीं, छो त असां ही जेको बैकग्राउंड रखियो आहे ब्लू रखियो आहे ऐं हिन जो कलर असां वाइट कयूं था। ॾिसो वाइट थी वियो। हाणे हिकिड़ी ॿी ॻाल्हि आउं तव्हांखे ॿुधायां त जेकॾहिं बैकग्राउंड जो कलर चेंज करिणो आहे, मूंखे ही कलर थोरो सूट कोन पियो करे, त आउं इन बैकग्राउंड जी जेको आहे ट्रैक आहे इन खे बैकग्राउंड ते क्लिक करे इन जे कलर खे चेंज कंदुसि। इन कलर चेंज करण जे लाइ ही तव्हां ॾिसी सघो था फिल जो जेको बटन आहे इन खे क्लिक करे को भी कलर तव्हां फिल कलर पैलेट खुली वियो आहे। इन मां जंहिंखे बि चूज़ करणु चाहियो करे सघो था। ऐं रेड खे चूज़ करियां थो। इहो तव्हां ॾिसो हाणे ही जो रेड थी वियो आहे। हिन जी थोरी साइज़ खे इंक्रीज़ कंदासीं ऐं हिन खे इंक्रीज़ करण जे लाइ इन खे सिलेक्ट करे इन खे थोरो ई ड्रिग करे झले थोरो वधाईंदासीं इन जी साइज़ खे। सपोज़ कयो एतिरो कयूं था या एतिरी जेतिरो बैकग्राउंड तव्हां ॾियणु चाहियो था। सॼे वीडियो ते ॾियणु चाहियो था त उहो बि करे सघो था, पर फ़िलहाल मां तव्हांखे सम्झाइण लाइ करियां थो। हाणे टेक्स्ट वारो जेको ट्रैक आहे उन खे टेक्स्ट खे क्लिक करे हिन खे हेठि आणींदासीं। हाणे हेठि आणण खां पोइ हिन खे हितां खां झले एंड ताईं वठी वेंदासीं, जंहिंमें ही सिर्फ़ु थोरो ज़ाहिर थिए। ज़ाहिर थियण खां पोइ असां ही मोर जो जेको ऑप्शन आहे इन खे क्लिक कंदासीं त इन में हिकिड़ी शइ आहे विजुअल प्रॉपर्टीज़, इन खे क्लिक कंदासीं। इन खे क्लिक करण सां ही विंडो खुली वेंदी। इन में तव्हां ॾिसी सघो था मुख़्तलिफ़ ऑप्शन आहिनि, पर असां एड एनिमेशन खे क्लिक कंदासीं। एड एनिमेशन खे क्लिक करे पोइ इन ई जेको असां लिखियो आहे टेक्स्ट इन खे मूव कंदासीं त ही रिकॉर्ड थी वेंदो। हाणे सपोज़ कयो आउं इन खे ही सिधो सिधो खणी वञा थो ऐं हिन खे हितां मूव करे हिन ताईं हाणे हिते छॾे थो ॾियां। हाणे ही रिकॉर्डिंग थी वई आहे। हाणे तव्हां जेकॾहिं इहो चेक करणु चाहियो था त करे सघो था ऐं इन खे जीअं हलाईंदो त ही ॾिसी सघो था ही हलणु शुरू थी वियो आहे। पर हिन जी स्पीड जाम आहे ऐं इन खे कीअं घटि कबो, त उन जे लाइ तव्हां इन खे स्टॉप कयो ऐं हिन जी साइज़ खे पहिरीं टेक्स्ट वारे पैलेट जी साइज़ खे थोरो वधायो। सपोज़ एसि ताईं रखूं था ऐं ही तव्हां ॾिसो था हिकिड़ी गुडी टाइप जी शइ ठही वई आहे जेका असां रिकॉर्डिंग कई आहे, उन खे ही मैंशन करे थी। इन खे तव्हां थोरो जेकॾहिं साइज़ इन जी स्लो करणु चाहियो था त इन खे जेतिरो वधाईंदव ओतिरी वधी वेंदी। हाणे तव्हां जेकॾहिं इन खे हलाईंदव त ॾिसी सघो था त ही तव्हां जेको लिखियो आहे टेक्स्ट इहो स्क्रोलिंग थींदो पर तमामु स्लो। हाणे ॾिसी सघो था ही स्लो पियो थिए ऐं हिन खे अञा बि तव्हां स्लो करे सघो था। जेकॾहिं इन जी थोरी स्पीड इम्प्रूव करणु चाहियो था त उहो बि करे सघो था ऐं ॾिसी सघो था। हाणे जेको आहे हाणे साईं तव्हांजी वीडियो में इहा स्क्रोलिंग टेक्स्ट जी पट्टी त अची वई आहे। हाणे तव्हां चाहियो था इहा पट्टी आख़िर ताईं रहे त सभिनी खां पहिरीं आउं तव्हांखे हिकिड़ो ॻाल्हि सम्झाईंदो। हेसि ताईं रखो, हिन खे ज़रूरी कोन्हे वधीक करण जो। हाणे बैकग्राउंड खे छिके तव्हां वधीक खणी वञो, जेतिरो तव्हांजो वीडियो आहे उनजे एंड ताईं वञो त ही बैकग्राउंड पट्टी रहंदी। हाणे ही जेका टेक्स्ट वारी जेका एनिमेशन आहे इन खे जेकॾहिं तव्हां करणु चाहियो था त इन खे सिलेक्ट करे राइट क्लिक इन जे मथे कंदव त हिकिड़ो ऑप्शन आहे कॉपी जो, कॉपी करे वठो ऐं हिते ही जेको इन जो ट्रैक आहे इन ते क्लिक करे राइट क्लिक कंदो ऐं पेस्ट जो ऑप्शन आहे इन खे पेस्ट कयो। सॉरी, तव्हां जेकॾहिं पेस्ट कंदो त ही पेस्ट थी वियो। हाणे ईअं ई तव्हां आख़िर ताईं इन खे पेस्ट करो त ही थींदो वेंदो ऐं इन खे तव्हां हितां खां झले
जेकॾहिं हेठि ॾींदव ऐं थोरो स्पेस ॾींदव। स्पेस इन करे जो तव्हांजे जेको राइटिंग आहे उहो थोरो टाइम वठे। हाणे तव्हां इनखे जेकॾहिं हलाए ॾिसंदव त हीउ ॾिसो वीडियो खे त ही तव्हां ॾिसी सघो था तव्हांजो जेको टेक्स्ट आहे उहो मूव करे पियो उन जी पटी में ऐं तमामु स्लो स्पीड में। जेकॾहिं इन जी स्पीड खे घटि करणु चाहे त उन जे लाइ ही जेको तव्हां ॾिसो पिया गुॾी जो बटण आहे, इन ते जीअं ई माउस खणी वेंदव त हीउ एरो ॾेखारींदो, इन खे तव्हां घटि वधि करे इन जी स्पीड खे घटाए वधाए सघो था। पर फ़िलहालु पाण एतिरे ई रहण ॾियूं था ऐं इन खे प्ले कयूं था। हाणे तव्हां ॾिसंदव त हीउ सेकेंड में ईंदो त वरी उन खे हलाईंदो। हाणे हिन में ज़रूरी न आहे तव्हां हिकिड़ो ई टेक्स्ट हलायो सॼे वीडियो जे एंड ताईं। तव्हां चाहियो था जेकॾहिं ॿियो कुझु टेक्स्ट लिखणो आहे त उहो ई प्रोसीजर हूंदो। कॉल आउट्स में वेंदव, टेक्स्ट टी खे क्लिक करे टेक्स्ट नओं ॾेई पोइ उन खे ईअं ई तव्हां मूवमेंट ॾींदव, एनिमेशन ॾींदव, एड एनिमेशन करे ऐं ईअं तव्हां पंहिंजे वीडियो खे बहितरीनु लुक ॾेई सघो था ऐं स्क्रोलिंग टेक्स्ट तव्हांजे वीडियो जे एंड ताईं हलाए सघो था। जनाब इहो हो आहे जेको मुंहिंजो टॉपिक, जेको मूं कोशिशि कई तव्हांखे सम्झाइण जे लाइ। हाणे हीउ जॾहिं ठही वियो, हीउ तव्हांजो वीडियो स्क्रोलिंग टेक्स्ट ठही वियो त हाणे इनखे रेंडर करण जे लाइ या प्रोड्यूस करण जे लाइ हीउ मथे जेको बटण आहे प्रोड्यूस जो, इन खे क्लिक कंदासीं। इन खे क्लिक करण सां ही क्वालिटी पुछे पियो, क्वालिटी तव्हां ॾियो। इन खे 1080 जी क्वालिटी ॾियां थो ऐं नेक्स्ट कंदुसि। हिते टाइटल पुछे पियो ऐं डेस्कटॉप या लोकेशन पुछे पियो जिते ही रखे टाइटल। सपोज़ मां इन खे ॿियो टाइटल ॾेई थो छॾां ऐं फिनिश करियां थो। फिनिश जीअं कंदुसि त हीउ रेंडर थियणु शुरू थी वेंदो ऐं डेस्कटॉप ते अची वई आहे फाइल। हाणे ही थियणु शुरू थी वियो आहे। पर जनाब आऊं इनखे रेंडर कोन जस्ट सम्झाइण जे लाइ तव्हांजे इहो शुरू कयो त इनखे ख़तमु थो कयां। ऐं जनाब त अॼोको ट्यूटोरियल मुंहिंजो हिते ई ख़तमु कयां थो। मुंहिंजो मक़सदु हो तव्हांखे सम्झाइण त तव्हां पंहिंजे वीडियोज़ में ही जेको स्क्रोलिंग टेक्स्ट जी पटी जेका हले थी उहा कीअं ॾेई सघो था। उमेदु आहे त तव्हांखे इहा ॻाल्हि सम्झ में अची वई हूंदी ऐं कैमटेशिया में तव्हां इन खे ठाहे सघो था ऐं पंहिंजे वीडियो खे सुठो लुक ॾेई सघो था। इन सां गॾु आऊं तव्हांखे इजाज़त वठां थो, पर इजाज़त वठण खां पहिरीं हमेशह वांगुरु हिकिड़ी रिक्वेस्ट आहे, सम्झो सम्झायो मुंहिंजो तव्हांजो सिंधी चैनल आहे, इन खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण जे लाइ रेड कलर जे बटन खे क्लिक कयो। क्लिक कंदव बेल जो आइकॉन ईंदो, उन खे बि क्लिक कयो ऐं ईअं करण सां तव्हांखे हर मुंहिंजी अचण वारी वीडियो जी नोटिफिकेशन ईंदी ऐं तव्हां उनखे ॾिसी फ़ाइदो वठी सघंदव। मुंहिंजे वीडियो जे कुंड ते बि सब्सक्राइब जो नंढो रेड कलर जो बटण आहे, उन खे क्लिक करे बि मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे सघो था। ईअं तव्हांखे करण बि खपे, छाकाणि त ही तव्हांजो चैनल आहे ऐं मुंहिंजी हौसला अफ़ज़ाई कंदो त आईंदा बि तव्हांजे लाइ सुठियूं सुठियूं शयूं आणींदो रहंदुसि जेके तव्हांजे लाइ फ़ाइदेमंद हूंदियूं। ऐं मुंहिंजे वीडियोज़ खे शेयर ऐं लाइक करणु न विसारींदा। कमेंट्स में लिखो मुंहिंजा वीडियोज़ तव्हांखे कीअं पिया लॻनि। को सवाल आहे त उहो बि मूंखां पुछी सघो था, इंशाल्लाह मां उन जो जवाबु ॾींदुसि। इन सां गॾु आऊं इन वीडियो खे हिते ख़तमु कयां थो। इन दुआ सां अल्लाह तव्हांखे ख़ुशि ऐं आबाद रखे। चङो अल्लाह।